अरे हथियार चोरी जो हाथ चोरी जो इहो ॿुधाए त कंहिंखां वरितो थी त उनखे गिरफ़्तार करे अचूं। जेकॾहिं चवां त कुल्लू ई मल्हार खां वरितो आहे त उन्हनि खे गिरफ़्तार करे मूंसां अची गॾु कंदा। पोइ त मूंखे कुतो ॾेई मारे छॾींदा। अरे मां तोसां आहियां तोसां। साहिब उनखां पर कंहिंखां मूंखे थोरो सोचण त ॾियो न। रुगो चंबा हणंदो त दिमाग़ कमु कीअं कंदो। सोचण छाजो? तूं इहो ॿुधाए त कंहिंखां वरितो अथई? अहिड़े जो नालो तव्हां जेको नुक़सान त न जी न। ही ईअं कोन ॿुधाईंदो। अरे हिनखे ॾियोसि कुटको। वॾा तूं रुगो हुकुम ॾे, पोइ ॾिस त असां हिन खां कीअं सालनि जूं सचूं था करायूं। सो जहिड़े करण जी का ज़रूरत न आहे। ठाहूका थियो पंहिंजो तॾो न लॼायो। अरे बस कर नथो ॿुधाई हथ कढंदे त ॿुधाईंदे कीअं ॿुधाईंदे। तूं ईअं कोन ॿुधाईंदे। अरे सकबर खान मूंखे ख़बर आहे रईस अकबर खान। ख़बर न आहे रईस अकबर खान खे छॾण आया। मूंखे तव्हां अहिड़ा पाजर हणाईंदो मां तव्हांखे शायदि ख़बर न आहे। ज़ाहिर वॾो ज़रियो आहे जेके चक पाए रक्त चूसे मारे। तूं वञी पाणी खणी आ ऐं की चांहि खणी आ, मथे में सूर पियो आहे। छोरे खे छो वठी आया? छोरे खे असां हथियार सां गॾु पकड़ियो आहे। हाणे अहिड़ा माण्हू बि हथियार रखनि त पोइ मुल्क जो छा थींदो? लायोसि खन निभागे जी। मां डीएसपी साहब सां मिली आहियां। हुन वाइदो कयो आहे त ॿीहर पुलिस ॻोठ में न ईंदी। हा, बाक़ी आलम खान खे मां सुभाणे पेश कयां। पोइ त बस मसालो हल ई थी वियो। ठीकु आहे, मूंखे देरि पई थिए, मां हलां थो। का ॻाल्हि नाहे रईस, तव्हां चांहि पीओ पोइ तव्हां भली वञिजो। चांहि जी का ज़रूरत ई कान्हे। वाह वाह भले भले वाह साईं वाह। अॼु त वरी पाण में टोला ठाहियो वेठा आहियो आहे। लॻे थो का शरारत दिमाग़ में मिड़ई आई अथव ईअं न। जंहिंजी जेतिरी सोच हूंदी आहे न उनखे उहो ई नज़र ईंदो आहे। हा दी हा बराबर। असांजी सोच त मिड़ई आहे ग़लत, पर तही त सदाई। बस माई बस, मां तोसां ज़िद करण नथी चाहियां। ॿुधाए त कहिड़े कम सां आई आहीं? अदी मुंहिंजी मिठड़ी भेण तोखे कम तो ॿुधायां थी, पर आई आहियां को माण्हू वेहण जी सलाह कंदो आहे, को चांहि पाणी जी मानी खाराइण खां त तूं उहे वे, पर इहे त न कर न दी। अचो अचो जाजी हेतां वेहो। अरे बस कर तूं पंहिंजो पाण खे न वणाए। हल पंहिंजी सस जी कच्छ में वञी वेह। माई मूंखे सम्झ में नथी अचे, तोखे झेड़े खां सवाइ ॿियो को कुझु सुझे ई कोन थो। मामी चेती त सॼो झेड़ो ई मुंहिंजो हुजे, सॼो न त अधी सही, पर ॾींहुं खाली न वञे। हाँ ही त ॾिस हा सम्झां थी, सॼी ॻाल्हि सम्झां थी। अॼुकल्ह मिड़ई तव्हां सभिनीनि जूं कावड़ूं मूं ते सवायूं थी वयूं आहिनि, पर ख़बर नाहे छो। मामी तूं हिननि खे छॾ, ॿुधा त तूं कहिड़े कम सां आई आहीं। अయ్య मामा तुंहिंजी ॻाल्हि त कुर्बान ते मां सदको वञा। मां ठरा पंहिंजी राणी खे ॾिसी उथी मुंहिंजी जी जलड़ी। तूं उथी वञी वॻो खणी अच, दर्जियाणी खे ॾियणो अथम। तूं छॾ हिननि खे, हिननि जो तला छो मथो फिरियो आहे। दर्जियाणी न आई छा? कूंज जो वॻो खणी थी वञा न, उन ताईं नाप वठंदी। हाणे दर्जियाणी खे वरी हिते किथे वठी अचांसि? वञा मां पहिरियां पंहिंजी मामीअ खे पंहिंजो जोड़ो आणे ॾे माप जे लाइ। अदी बानो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, ही छोरो जो हिते खुप खोड़ियो वेठो आहे, छा इहो सॼी ज़िंदगी इते ई रहंदो छा? हिन जो बि हक़ आहे। खुदा जी शान, ना शिकिल ना सूरत, पर साईं जे भाग सां री सही कान्हे। हाणे हेड़ा बि था बंगलनि में वेहनि अहिड़े ऐं नसीबनि जूं ॻाल्हियुनि में तव्हांजी मर्ज़ी, पाणे ख़बर पवंदव। वेह बंगलनि में वेह। हाणे माईअ खे निंड कोन ईंदी।
सियाणी मिठल जी शादी खां पहिरियां जादो खां जेको रहणो अथई रड़े वठ। मिठल जी शादी थी वई न त इहा जादो तोखे घर में पैर बि रखण कोन ॾींदी। ए कोड़ा वॾो कुझु चरियो आहे। इहो त मां बि सम्झां थी त जादो मूंखे पंहिंजे घर में पैर ई रखण कोन ॾींदी, पर जादो खां पैसा कढण को एॾी आसान ॻाल्हि आहे छा? पर हींअर ख़ुशीअ जो माहौल अथसि, हेठाई मथाई कंदी हुअसि न त कुझु पैसा ॾींदी रहंदी। तूं छा थो सम्झी कोड़ा त मां वसां घटायां थी? मिड़ई रहड़ा सहड़ा ॾेई वठ पिया कयूं था अचां थी न। जेको बि घर में सामान आणियां थी त असली ॾींहं थो वञी। कारी वारा कख कयूं घर में वेठो ई निभागा। मूं ते कावड़ न कर। इहो ॿुधाए त बाक़ी शादीअ में केतिरा ॾींहं बचा? बस हूंदा ही के 5-7 ॾींहं, ॿिया वरी घणा ॾींहं हूंदा? कुझु बानो बेगम खां बि माल रहड़े अच। कोड़ा बानो बेगम त अलाए छो मूंसां अची चप पई आहे। पंहिंजे घर में त असली पैर ई रखण नथी ॾे, पर पोइ बि वरी बि मिंथ सिंथ करे हथ ॿधी राज़ी करे वठंदीमांसि। तोखे त ख़बर आहे न मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। प्रेस वड़ा अच कम में हथ वठ। जेकर तू ये वेठो रहे न त शाम ताईं कम खत्म कोन थींदो। ऐं अदा वडे जे बबकिन के केर मोह ॾींदो? मस्तानी तोखां सवाइ हाणे मुंहिंजो जीअण महाल थी वियो आहे। न ॼाण पंहिंजे मस्ताने खे हाणे तूं अलाए कॾहिं मिलंदी। ओ मुंहिंजा भाउ अला कंदो तोखे मस्तानी मिली। उथ मूंसां कम में हथ वठ। अदा मुखों कम कोन पुजंदो, करी त पाण कर, मुंहिंजी पचर छॾ। अदा सच पुछी न त इश्क तोखे निकमो करे सघियो। अदा गुलू छा रखियो आहे कम में? सॼी ज़िंदगी कम करे करे मरी वेंदासीं। बस यार हुजे ऐं हुनजो दीदार हुजे। तू भी सच में मस्तानो बणजी वियो। अदा दुआ कर तुंहिंजे हिन मस्ताने खे मस्तानी मिली पवे, पोइ मां पंहिंजी मस्तानी खे पाण सां साण करे ही ॻोठ छॾे मोहब्बत जी मंज़िल लाइ रवानो थी वेंदुसि। चाचा साईं वरियाम जे मथां तव्हांजो अंधो एतमाद आहे, पर चाचा साईं हक़ीक़त इहा आहे त वरियाम कूड़ पोइ तव्हां हिकु चकर हुन खां ॿीहर पुछा करे वठो। पुट आलम वरियाम कसम खयूं थो वञे त मूंखे सदोरी जे बारे में का बि ख़बर कान्हे। चाचा साईं सदोरी वरियाम वटि ई आहे। हिन चकर रेस अकबर खान मोचे करे हिनखे छॾे ॾिनो ऐं चयईं त तव्हां पाण पुछा कयोसि। आलम ईअं बि थी सघे थो त वरियाम खे ख़बर ई न हुजे। हिन वक़्तु रेस जी इज़त जो सवाल आहे। छोकिरी हुनजे घर मां निकिती आहे ऐं उन राति वरियाम हिते कोन हो। पोइ भला इहो इत्तेफ़ाक़ कीअं थो थी सघे नज़ीरा? ख़ैर वरी बि मां वरियाम खां पुछंदुसि, पर मुंहिंजो अंदाज़ो आहे त वरियाम खे सदोरी जे बारे में का बि ख़बर कान्हे। चाचा 2 ॾींहंनि खां पोइ रेस अकबर खान जा माण्हू वरियाम खे हितां वठी वेंदा। चाचा साईं पोइ मूंखे न चइजो त वरियाम खे छॾाए ॾे। जेकॾहिं रेस जी माण्हुनि मूंसां ज़बरदस्ती कई त मां बि उन्हनि खे ज़िंदा कोन छॾींदुसि। वरियाम अॻ में घणा खून कया अथई? अॻ में छा कयो आहे छा नाहे कयो इहा तोखे सॼी ख़बर आहे, ऐं हाणे छा कंदुसि इहो मूं सोचे छॾियो आहे। छा तूं रेस जे माण्हू खे मारी ॾे ऐं हू तोखे ज़िंदा छॾे ॾींदा? मूंखे मारे विझनि त भल मारे विझनि, पर तूं असांजे विच में न अचां। चाचा साईं हर चकर मां वरियाम खे मुसीबत खां ॿाहिरि कढियो आहे, पर हिन चकर मूंखे न चइजाए वरियाम पाणी मुंहिंजे वॾेरे सां। तूं विच में न अचिजांइ आलम, तूं विच में न अचिजांइ। रही सघे असां पाणी मुंहुं ॾींदासीं। वॾा नंढनि खे सम्झाईंदा न, ऐं असांजो वॾो नंढनि जे पोयां आहे। सोट वरियाम अॼु न त सुभाणे चाचा खे अहिड़ो फासाईंदो जो चाचा जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वेंदी। आलम तूं हुननि जी कावड़ खे न ॾिस, तोखां जेतिरो बि थी सघे भलाई करे। अदा अदे जो बिलो कयो न त हाणे हथनि में वेंदो। खणो भला हथियार, गिड़ूं त आलम जे घर में। अदा ईअं करी न त पोइ वाह वाह थी। आलम सां मुंहुं ॾेई वठंदासीं, पहिरियां राणा सां निकिरी वठूं। अदा पहिरियां आलम सां
पोइ राणे सां तुंहिंजो मक़सदु इहो आहे त चारई तरफ़ बाह ॿारे छॾियो ऐं पोइ घर खां ॿाहिरि निकिरण जहिड़ा ई न रहूं। अदा अॻ में आलम केतिरा माण्हू मारिया आहिनि जो असांखे मारींदो? इन करे त चवां थो त रुगो अदा इजाज़त ॾे। इन कम जे लाइ अदा गुलू ऐं मां खोड़ आहियूं। तव्हांखे तकलीफ़ करणी न पवंदी। ठीक है, तव्हांखे इजाज़त आहे। पोइ अदा गुलू उथ। अरे हाणे तकड़ न कर, किथे आंड्रा न कढराए अचे। जंहिं ॾींहुं आलम ॻोठ खां ॿाहिरि वञे न, हुन ॾींहुं इहो कमु करे अचिजो। पर ख़्याल रहे पहिरियां इहा पक कजो त आलम खान शहर वयल आहे या न। ठीकु आहे अदा, इहो ख़्याल रखंदा। गुलो, इहो कमु बि तोखे करणो पवंदो। मतां हिन चरे जे चवण ते आलम जे घर में खिड़ी पई। ठीकु आहे अदा, मां इहा जांच कंदो रहंदुसि। जंहिं ॾींहुं आलम खान शहर वयल हूंदो न, पोइ हिन मस्ताने जी मस्तानीअ खे खंभे खणी ईंदासीं। उन खां पोइ आलम फरियाद ज़रूर कंदो। छाजो फरियाद? अदा मां पंहिंजी ज़ाल खे वठी ईंदुसि। आलम फरियाद में छा लिखाईंदो? त मल्हार मुंहिंजे घर में गिरी पंहिंजी ज़ाल खे वठी वियो। अरे जेको थियो न, उनखे ॾिसी वठंदासीं, पर कम एहतियात सां कजो। यकीन कयो त मूंखे छोकिरी जी का बि ख़बर न आहे। मां पाण परेशान आहियां त छोकिरी वई त आख़िर काॾे वई? जेके भी सबूत मिलन था। न्याई सा खान पुट जी शादी पियो कराया, खबर थी किथा? रईस अकबर खान जे घरा। खबर न बुधिया? ऐ बुध काज बि ठाहू को कंदुसि ठाहू को। भल कर जाड़ा खान, के तो तोखे रोके? ईसा खान मुंहिंजो मक़सद इहो आहे, भत खाईंदो या घर ये फूकिया बैठा हूंदो? अदा जेकॾहिं सुल्तान इजाज़त ॾिनी त पोइ ज़रूर खाईंदासीं। अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध ईसा खान, भला घर जो वॾो तूं आहीं या सुल्तान खान? जाड़ा खान, 5 ॾींहं गुज़री विया, बाक़ी अथई 25 ॾींहं। इहो ॿुधाए थो छॾां। मलूक छाजा 25 ॾींहं? इहो असुल में जाड़े मुखां। ईसा खान हिनखे छॾ, हिन जो दिमाग़ हाणे कमु नथो करे। मूंखे रुगो इहो ॿुधाए त तव्हां भत खाईंदो या न, बस। अगरि जॾहिं वक़्तु आयो न, इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। असां बि ॾिसंदासीं। जाड़ा खान, मुंहिंजो दिमाग़ छा में ख़राब थी वियो आहे? रेतो मलूक जी ॿी महिल ॾिठी कान्हे अञा। अरे मलूक, जॾहिं बि मूंखे घिटीअ रस्ते थो मिली, तॾहिं तो पियो मूंखे ॿी हगण ऐं आङुरियूं थियूं पियूं हलनि। भला मूंखे ॻाल्हि ॿी ॿुधाए, तो कॾहिं भला कंहिंसां वहिंवार कयो आहे या न? पहिरियों ई तूं मुंहिंजो गिराक आहीं। महीने में मूंखे 40,000 मिलंदा। हिन करे तोखे कन खणाइण लाज़मी थो सम्झां। ॿियो छा कयां? पोइ इहो चवंदे त महीनो गुज़रंदे देरी कोन थी वई ऐं मूंखां यादगिरी विसरी वई। इन करे तोखे यादि थो ॼारियां। ॿियो छा कयां? रुको, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हिकिड़ी ॻाल्हि या दिलि में तो वटि ॿी मूं वटि, पती तो सॼे ॻोठ में टठोरा पिटी तो। पती तो रुगो मूंखे ख्वार ख़राब कंदो सॼे राज में। माण्हू छा चवंदा? छा चवंदा माण्हू त जाड़े वटि एतिरा पैसा बि कोन्हनि जो मलूक जो कर्ज़ लाहे। माण्हू छा चवंदा त हेॾो नालो आहे जाड़े खान जो ऐं मलूक खां व्याज खयईं। इन करे चवां थो त कुझु अकुल कर। जेकॾहिं ॿीहर तुंहिंजे ज़ुबान ते मुंहिंजे पैसनि जो नालो आयो न, त सम्झजांइ त तो वारा पैसा ॻोह गी वई ॻोह, ऐं इहो सम्झजांइ त तो वारो ढींगो ई डेरी। सम्झी वे न? सुल्तान, तूं मूंखे कमज़ोर न समझ। जेकॾहिं मूं तो ख़िलाफ़ हथियार सिधा कया त वॾी खून रेस थींदी। या पोइ तूं रहंदे या मां बि इहो चाहियां थो त तूं हथियार असांजे मथां सिधा कर, त असां हिक ॿिए जो वज़न आज़माए ॾिसूं। इहा आलम जी चाल आहे त असां ॿई विढ़ूं पाण में। पर मां नथो चाहियां आलम पंहिंजी चाल में कामयाब थिए। जेकॾहिं सुल्तान तोखे मुंहिंजी ज़बान ते यकीन आहे त तूं मुंहिंजे हमराहनि खां पुछ। सुल्तान, उन ॾींहुं कुझु मिंटनि जो फ़र्क़ु थी वियो
जे तव्हां कुझु अॻे चयो आहे न त वरियाम तव्हांजे हथ चढ़ी वञे हा। इन जो मतिलबु त आलम बाज़ वांगुरु आयो ऐं झिरकी खे झटे हलियो वियो ऐं तव्हां कुझु न करे सघियो। असांजे ख़्वाब ख़्याल में बि कोन हो त आलम खान अची वेंदो। असांखे त बाबा साईं फोन कई त असां अचण वारा आहियूं ऐं असां इन जे करे लापरवाही कई ऐं इहा असांजी ग़लती आहे। सुल्तान तो मूं ते गोली हलाई, मूं तोखे माफ़ कयो। एनसी में तव्हांजो नालो कोन ॾिनो। जेकॾहिं तूं असांजो नालो ॾींहं त छा थिए हा? माण्हू त खूननि जे केस मां बि ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि। सुल्तान इहा त मूं फॉर्मेलिटी पूरी कई। तूं छा थो सम्झी जेकॾहिं ईअं न कयूं हा पुलिस जो ज़ोर घटिजे हा, छो त पुलिस जो सॼो ज़ोर मूं ते ऐं सुल्तान पोइ इलाज बि कोन थी सघे हा। इन करे मूं एनसी कटराई ऐं उन में अकबर ऐं आलम खान जो नालो ॾिनो। जॾहिं त गोली तो हलाई, जॾहिं त इहा मूंखे बि ख़बर हुई सुल्तान त अकबर खान खे पुलिस गिरफ़्तार त छा हथ बि कोन लाए सघे। ठीकु आहे राणा खान, मां तोते इतबार कयां थो, पर तोखे तोहफ़े में वरियाम जो लाश मूंखे ॾियणो पवंदो। वरियाम हथ चढ़ी वियो न सुल्तान त पूरो कंदासींसि, पर मां चाहियां थो त वरियाम खां अॻु आलम इन अॻे अकबर खान जो बिलो कयूं। जेकॾहिं मुंहिंजी भेण तो वटि न आहे त मुंहिंजो पलान अकबर खान तरफ़ थिए थो। इन करे सभ खां पहिरियों ई असांखे अकबर खान जो शिकार करणो आहे। जीअं तुंहिंजो फ़ैसिलो सुल्तान, मां तोसां हर क़दम ते गॾु हूंदुसि। दुआ पुत चाहे त करे प्यार। अम्मा गुराम चयो त अॼु मां तव्हां सभिनि खे चाहे करे प्यारींदसि। छा मूं इहा ॻाल्हि कई आहे छा? हा हा तो त चयो हुयो। पोइ त अॼु गुराम जे हथनि जी चांहि पीअणी पवंदी। ठीकु आहे ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां सभिनी जो राय इहो आहे न त मां चाहे करे थो अचां। अम्मा हाणे त तोखे ख़बर पई न त गुराम असां सां सचो आहे। अम्मा हीअ त शुरूआत आहे, ॾिसूं था त अञा केतिरो फर्मा बरदार रहे थो। सम्झां थो त सुभाणे मानी बि पचराई थियो ऐं कपिड़ा बि धोराई। वॾनि माण्हुनि जी धीअरुनि सां शादी करण जो अंजाम इहो हूंदो आहे। मूं कॾहिं इहो सोचियो ई न हुयो। हलड़े हल गोराम तुंहिंजा भाग ठाहे वठ चांहि, कहिड़ी देरि लॻंदी। माई वरी कीअं अचण थियो? अदी ॾाज जी तैयारी लगी पई आहे। इहे पंध त हूंदा ई हूंदा। घर नीलाम करे ॾाज वठण जी ज़रूरत न आहे। जेतिरी तव्हां में सह पाए ओतिरो ई ॾाज वठो। अदी असीं त कुंवार जी दिल ते ॾाज वठंदासीं न। सुभाणे पे वियसि शहर तोहरी वठण लाइ। पोइ सोचुम कुंज खां पुछांसि, जेकॾहिं उहा पाण हली पसंदि करे त सुठी ॻाल्हि आहे। कुंज जी का बि पसंदि न आहे, तव्हां पंहिंजी वितार ज़ोर लायो। तैयार थी वई गर्मा गरम चांहि। वाह वाह, चांहि हिन तैयार कई आहे छा? जी जी मम्मी। मां बि पी त ॾिसां, जेकॾहिं अथसि सवादु पोइ हिन खां नौकर जो कमु त आऊं वठंदसि। मामी हीअ असांजो नौकर न आहे। यम्मा नौकर के सिंह हूंदा आहिनि छा? आऊं बि सोचां त बानो बेगम हेड़े नांग खे पंहिंजे घर में जाइ की ॾिनी आहे। पर अॼु सम्झी वियसि त घर में तुम्हें बि नौकर वौकर जी ज़रूरत त हूंदी आहे न। भलोड़ चाहे तो ठाही आहे बाबा जो नौकर मिलियो अथव। बानो ॻाल्हि त ॿुध, नौकर भलोड़ अथई आहे, पघार घणी ॾीस बि थी आहे। मिड़े टुकर बोर ते लोड़े पियो हिते। अदी जेकॾहिं सुके पेट ते आहे न, पोइ भेण हाणे मूं ॾांहुं बि त मोकिलीसि न। मूं वटि बि मिड़ई थोरो घणो कमकार करे पघारड़ी बि ॾींदीसांसि। कीअं बा, सही आहे न?
चङो भेण हाणे आऊं हलां थी ॿिए दफ़ा हिन खां जेको आहे न रधो पको कराइजांसि उहो बि चखण लाइ आऊं ईंदुसि पोइ सम्झ त छोकिरा तुंहिंजी नौकरी मूं वटि पकी तूं मूं वटि पको नौकर थी वियो अलाह ख़ुशि रखंदई मोकिलजांसि हिनखे अबा तू हिन माई जो ॻाल्हाइण दिलि में न कजां न चाची न मूंखे हिन माई जी ख़बर आहे त इहे फुज़ूल ॻाल्हियूं घणियूं ऐं कम जूं ॻाल्हियूं घटि कंदी आहे। अम्मा सच में गोराम गोरची सुठो आहे। मिठल मां तोसां ऐं लाला सां इन करे मिलण आयो आहियां यार तव्हांजी मूं मथां भलाई आहे। तव्हां ऐं सोट गॾिजी मूंखे ज़ालमनि जे चंबे मां आज़ाद कराए। वरियाम तो मथां असांजो कोप थोरो कोन्हे को इहो कम असां आलम खान लाइ कयो। वरियाम आलम खे असां पंहिंजो वॾो भाउ सम्झंदा आहियूं जेकॾहिं आलम खान असांखे हुकुम कंदो न त असां हलिया वेंदासीं। यकीन कयो त मूंखे छोकिरी जी का बि ख़बर न आहे। मां पाण परेशान आहियां त छोकिरी वई त आख़िर काॾे वई। जेके बि सबूत मिलन था उन मां इहो ई ज़ाहिर थो थिए त छोकिरी तो गुम कई आहे। मिठल इहो हिकु इतफ़ाक़ हुयो जंहिं राति मां शहर वियुसि छोकिरी उन ई राति रेस अकबर खान जे घरां निकिती। वरियाम जेकॾहिं तोखे छोकिरी जी ख़बर बि न आहे त पोइ छोकिरी काॾे गुम थी वई। लाला जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त छोकिरी घर मां अकेली निकिरी वई आहे। वरियाम इन छोकिरी अकेली घरां कान्हे निकिती। मिठल थोरो सोच। एक तरफ सुल्तान वारन जो जिद हुयो त छोकिरी मारी वञे ऐं ॿिए तरफ अकबर खान जो ज़ोर ऐं टियों तरफ हिन ॻोठ जी रननि जा ताना मेणा। इन्हनि ॻाल्हियुनि खां बेज़ाती छोकिरी मोह कयो आहे। हाणे त का बि ख़बर नथी पए त छोकिरी आख़िर वही काॾे। मां इन करे तव्हां वटि हली आयो आहियां त तव्हां मुंहिंजे तरफ़ खां सोट खे एतबार ॾियारायो। हिन चक्कर मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। 12 महीने बि जॾहिं छोकिरी मूं वटि ज़ाहिर थी त मां सोट जो ॾोही सोट जी बंदूक ऐं मुंहिंजो सीनो। ठीकु आहे वरियाम मां आलम सां ॻाल्हाईंदुमि। वरियाम असां ॿई आलम खान खे हक़ीक़त खां वाक़ुफ़ कंदासीं। अलाह कंदो त हू समझी वेंदो। हाणे हीअं तव्हां कयो हलो तव्हां उतां अॻिते मां तव्हांजे लाइ मानी खणी अचां। ठीकु आहे ठीकु आहे अच वरियाम। जो दरिया सुल्तान मां साबित कंदुसि साबित। मूंखे इहो ॿुधाए त करणो छा आहे। सब खां पहिरियों आलम जे घर में फिरी अता मल्हार जी घरवारी खे उतां वठी अचणो आहे। बाबा मुंहिंजी हाणे सोट सां ॻाल्हाइण ते दिलि ई नथी चए। पुट तूं अजायो पंहिंजे सोट ते शक थो करीं। घणा भेरा तुंहिंजे कम अची चुको आहे। छेड़ा दो खा लुड़ बखे